नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। नवाबशाह खां नवाबशाह भरिसां गुजरवा मां औरत जो लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी PMU अस्पताल मुंतकिल कयो। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं। इहा ब्रेकिंग न्यूज़ हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। नवाबशाह भरिसां गुजरवाह मां औरत जो लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी PMU अस्पताल मुंतकिल कयो। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं त पुलिस मूजिब हथ आयल लाश जी सुञाणप न थी सघी आहे। वधीक मामले जी जांच कई पई वञे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा हलूं। नवाबशाह भरिसां गुजरवाह मां औरत जो लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी PMU अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस मूजिब हथ आयल लाश जी सुञाणप न थी सघी। वधीक मामले जी जांच कई पई वञे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती TV नवाबशाह जो रिपोर्टर आमिर भट्टी असां सां लाइन ते मौजूद है। जी आमिर, अपडेट कजो, लाश कहिड़े वक्त हथायो आहे? छा हिन वक्त ताईं लाश जी सुञाणप न थी सघी आहे? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नवाबशाह गुजरावा तां औरत जो लाश हथायो आहे, जंहिंखे नवाबशाह जी PMU अस्पताल आंदो वियो आहे, जिते संदसि लाश जी सुञाणप न थी सघी आहे, जिते मेडिकल रिपोर्टियूं बि करायूं पियूं वञनि लाश जूं। अञा ताईं हिन वक्त ताईं लाश जा को भी वारिस न पहुतो आहे नवाबशाह अस्पताल में। कुछ ज़रियनि मूजिब मालूम थियो आहे त लाश जी जेकी ॿुधाए पियो वञे त शेख बिरादरी गरीबाबाद जा हीअ औरत शायदि उन जी आहे। कुझु ज़रियनि बाबति जेको आहे सो माण्हू कुझु ॿुधाइनि था PMU अस्पताल में त हीअ शेख बिरादरी जी औरत आहे। जी आमिर, अपडेट करण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।